टीपी स्टूडियो खां लाइव आहियूं अॼु सिंध बलूचिस्तान जो तमामु बहितरीनु फ़नकार अदा महबूब मीरजत जो एल्बम कंप्लीट थियो। हसीन प्रोडक्शन सिंध जी तमामु बहितरीनु कंपनी। उन खां पोइ मौसीक़ी उस्ताद निज़ाकत हुसैनी उस्ताद असांजो नंगर फ़कीर। अचो त भाऊ महबूब खां हिकिड़ो गीत ॿुधूं था, नए साल जो नओं धमाको। मुझे महबूब ये छा थो चए वो असी त खणी मवाली आयूं पर तू त नशे में को